डिप्टी कमिश्नर घोटकी डीएफसी घोटकी ऐं खुराक खाते जे ॿियनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कणिक पंजाब स्मगल करण जो इल्ज़ाम हणंदे संदन ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो आहे। डीसी घोटकी ख़ालिद सलीम पारां लेटर खुराक खाते सिंध जे सेक्रेटरी डायरेक्टर फूड डिप्टी डायरेक्टर फूड ऐं कमिश्नर सखर खे लिखियो वियो आहे, जंहिंमें डीएफसी दुर मोहम्मद चाचड़ ऐं संदसि टीम ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि घोटकीअ मां हटाइण जी सिफारिश कई वई आहे। डीसी घोटकी ख़त में लिखियो आहे त सिंध हुकूमत पारां कणिक जी चुरपुर ते पाबंदी बाद खुराक खातो रिश्वत एवज़ वापारियनि सां बिट बणियल आहे। ख़त में ॼाणायो वियो आहे त ज़िले इंतज़ामिया कार्रवाई करे ओबावड़ो वटां कणिक जूं 19 ट्रकूं ऐं ट्रालर हथ करे डीएफसी हवाले कया विया, जिन मां 8 ट्रकूं सरकारी गोदाम ते जमा थियूं। डीसी लेटर में इंकशाफ कयो आहे त डीएफसी दुर मोहम्मद चाचड़ जे हिदायतनि ते फूड इंस्पेक्टर रशीद चाचड़, फूड सुपरवाइज़र राहुल लुंड ऐं सुपरवाइज़र अब्दुल हफीज़ जोयो गरी रिश्वत एवज़ 11 ट्रकूं छॾे ॾिनियूं आहिनि। डीसी पारां लेटर में इहो बि ॼाणायो वियो आहे त डीएफसी सिंध मां गैर क़ानूनी तौर कणिक पंजाब मुंतकिल कंदड़ वापारियुनि जो साथारी आहे, जंहिं सबब सिंध में कणिक जो बहरान पैदा थी सघे थो, जंहिं करे मौजूदा सूरतहाल में कणिक ख़रीदारी जो हदफ बि हासिल न थी सघंदो। डीसी पारां ख़त में लिखियो वियो आहे त डीएफसी दुर मोहम्मद चाचड़ खे घोटकीअ मां बदिली करे ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk